मुफ्ती साहब काफ़ी शहरनि में चौक जो नालो मीलाद चौक हूंदो आहे, छा इहो दुरुस्त आहे? कंहिं बि शहर जी चौक जो नालो मीलाद चौक रखणु इहो दुरुस्त न आहे, छो त मीलाद चइबो आहे पैदाइश खे। ऐं जेकॾहिं असां कंहिं चौक जो नालो रखूं मीलाद चौक, माना छा थींदी? यानी अहिड़ी चौक जिते पैदाइश थी आहे। छा कंहिं संजीदा माण्हू जी पैदाइश चौक में थींदी आहे? छा पैदाइश किथे थींदी आहे? या त पंहिंजे घर जे कंहिं कमरे में, या इस्पताल जे कंहिं कमरे में, रोड रस्तनि ते पैदाइश कंहिंजी थींदी आहे। इन लफ़्ज़ जे अंदरि बि जेकॾहिं असां इन जी माना वठूं मीलाद चौक, नौज़ बिल्ला नबी साईं जे मीलाद जी चौक, त पोइ नबी साईं जी गुस्ताख़ी आहे। छा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चौक ते जाया हुया? केतिरो ग़लति नालो आहे। मीलाद जो चौक जो नालो बि मीलाद चौक। अंधी अक़ीदत आई आहे, बसि जेकी शइ जाॾे वणे उते फिट कयूं।